कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में वरी ज़िलज़िले जा लोड़ा महसूस किया विया आहिनि। माण्हू ख़ौफ़ मां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मौसमियात खाते मूजिबि ज़िलज़िले जी शिदत ॿडाई 1 ऊंदाई 5 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मर्कज़ मलीर वेझो ॾखण वारो इलाइक़ो हो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह न पिया हलूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वरी ज़िलज़िले जा लोड़ा महसूस किया विया आहिनि। माण्हू ख़ौफ़ मां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मौसमियात खाते मूजिबि ज़िलज़िले जी शिदत ॿडाई 1 ऊंदाई 5 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मर्कज़ मलीर वेझो ॾखण वारो इलाइक़ो हो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह न पिया हलूं त मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वरी ज़िलज़िले जा लोड़ा महसूस किया विया आहिनि। माण्हू ख़ौफ़ मां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मौसमियात खाते मूजिबि ज़िलज़िले जी शिदत ॿडाई 1 ऊंदाई 5 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मर्कज़ मलीर वेझो ॾखण वारो इलाइक़ो हो। नाज़रीन, अहम ख़बर खां अवां खे आगाह न पिया हलूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वरी ज़िलज़िले जा लोड़ा महसूस किया विया आहिनि। माण्हू ख़ौफ़ मां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मौसमियात खाते मूजिबि ज़िलज़िले जी शिदत ॿडाई 1 ऊंदाई 5 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मर्कज़ मलीर वेझो ॾखण वारो इलाइक़ो हो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह न पिया हलूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वरी ज़िलज़िले जा लोड़ा महसूस किया विया आहिनि। माण्हू ख़ौफ़ मां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मौसमियात खाते मूजिबि ज़िलज़िले जी शिदत ॿडाई 1 ऊंदाई 5 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मर्कज़ मलीर वेझो ॾखण वारो इलाइक़ो हो।